नाज़रीन, टंडोलायार में सुई गैस इंतजामिया पारां गैस प्रेशर घट करण सबब रहवासी अज़ियत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। उन्हीं हवाले से वीडियो लिंक मौजूद है। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल नोहड़ियो। जी गुलाम रसूल। जी बिल्कुल, मुल्क में एक गैसी कीमतन में रोज़ बरोज़ जो है इजाफे सबब जो है सार्फिन अगे ही परेशानी के मुँह ॾेई रहियो आहे। ॿिए पासे जो है गैस जो प्रेशर न हुजण करे जो है रहवासी सख़्त परेशानी के मुँह ॾेई रहिया आहिनि। टंडोलायर में भी गैस जो प्रेशर न हुजण करे जो है नंढा ॿार जेकी सुबुह स्कूल वञनि था उन्हनि खे सख़्त परेशानी के मुँह ॾियणो पवे थो। बिना नाश्ते जे जो है ॿार स्कूल वञनि था ऐं जेकी घर में जो औरतूं आहिनि उन्हनि खे रध पचा में ॾाढी परेशानियों खे मुँह ॾियणो पवे थो। हिन वक़्तु में टंडोलायर में जो गैस प्रेशर न हुजण करे जो है औरतूं जो है काठियूं ॿारण ते मजबूर आहे। ऐं हिन वक़्तु जेकी आहिनि टंडोलायर जो कुछ शहरी मौजूद आहिनि, कुछ औरतूं मौजूद आहिनि, कुछ मर्द मौजूद आहिनि। अचो तो उन्हनि खां पुछ न हुजण जो ऐं प्रेशर घटि हुजण जो मसइलो आहे, बरक़रार आहे ऐं काफ़ी अरसे खां आहे। ऐं इन जे करे जेको आहे सो जेके ॿारड़ा सुबुह जो सवेरे स्कूल था वञनि उहे स्कूल जे टाइम ते कोन था पहुची सघनि, नाश्तो कोन था करे सघनि। त सुई गैस इंतज़ामिया जेका गैस कोन पई फराहम करे, जंहिंजे करे सॼो ज़िलो अज़ाब जो शिकार। गैस होती नहीं है, ना सुबह होती है, ना नाश्ता बनता है, ना क्या नाम दोपहर को भी बैठे हम क्या नाम रोटी पक रही हैं 3-3 बजे। ये कोई खाने का टाइम होता है रोटियों का? शाम को 6 बजे आ रही है गैस। छोटे छोटे बच्चे रोते रहते हैं। इतनी परेशानी हो रही है, बच्चे स्कूल जाते हैं तो भूखे जाते हैं। दोपहर को गैस नहीं होती है बिल्कुल है, किसी के तो डिवास हैं, किसी के नहीं है, तो उनके तो बच्चे भूखे ही रहेंगे ना। ये आए दिन का रोजाना का जो है ना इनका ड्रामा हो गया है गैस का, समझ में नहीं आता है। बच्चे बिल्कुल जो है ना बगैर नाश्ता जाते हैं स्कूल। अच्छा, अभी भी छुट्टी होकर मैं बच्चों को लेकर आया हूँ स्कूल से, अभी भी कोई पता नहीं कि घर पर गैस होगा या नहीं। ये दोपहर के इनके खाने के लिए बड़े परेशान हैं। कोई भी रद्द अमल नहीं हो रहा है। हम पहले भी इंटरव्यू दे चुके हैं लेकिन कोई भी रद्द अमल नहीं है। ना तो इधर कोई गैस आ रही है, हर चीज़ पे तो इतना टैक्स लगा हुआ है। आवाम कहाँ से भरेगी, अपने बच्चों को कैसे पालेगी जब गैस ही नहीं है? बच्चे भूखे स्कूल जाते हैं, ना चाय मिलती है ना कुछ मिलता है। अब ये बताओ बच्चे भूखे जाएंगे? जी बिल्कुल, टंडोलायर जी वासियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिन चवणु आहे त हिकु त हुकूमत रोज़ बरोज़ जो है गैस की क़ीमतनि में इज़ाफ़ो करे रही आहे। ताज़ो 129% जो घरेलू सार्फिन आहिनि उन्हनि लाइ गैस में इज़ाफ़ो कयो वियो आहे। त ॿिए पासे जो आहे गैस प्रेशर न हुजण करे तमामु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया हिते रहवासियुनि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त टंडोलायर में जो गैस प्रेशर जी मुश्किलातूं ख़त्म कयूं वञनि। इंतज़ामिया जेको गैस इंतज़ामिया जो हथराज लोडिंग करे रही आहे उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे हिते जा जेके इलाइक़े वासी आहिनि, हिते जा जेके शहरी आहिनि उन्हनि खे जेको आहे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।